मूसा अलैहिस्सलाम पियो अचे केर हजरत मूसा कलीमुल्लाह हे अचे पियो ॾिठई त शैतान रोए थो वेठो अरे पिटिया छो थो रोई चीज़ी रोआ न 6 लख साल इबादत कई हुयम सब इबादत वही लानत पइजी वही सजी दुनिया में फिटकार मुंह ते अञा भी न रोआ पो हजरत मूसा अलैहिस्सलाम चयो त पो भला अल्लाह त गफूर रहीम आहे खणी बख्शिश घुर त माफ़ी ॾींदी कि अल्लाह ठहे नथो न मूसा जी मां नबी आहियां ठाहे ॾींदोसां अल्लाह पर तूं वाइदो कर ठहंदे जेको अल्लाह चवंदो मञंदे चीज़ी हर ॻाल्हि मञंदुसि मूंखे अल्लाह परचाए ॾे हजरत मूसा ॾाढो ख़ुशि थियो जे हिकिड़ो पिटियो सुधरी वियो त नचो ॾेह त लही वेंदो दुनिया सॼी ता नचो टरी वेंदो जी मां वञा थो तोहे कोहे तूर ते अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ पोइ अल्लाह खे अर्ज़ु कंदुसि तुंहिंजो अल्लाह परची पवंदो चईसि मूंखे क़बूल आहे मूंखे बसि अल्लाह परचाए ॾे मां रोआं इन जे करे वेठो हजरत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते अचे अल्लाह ताला जल शान जी बारगाह में कलाम कयई रब के अर्ज़ कई मुंहिंजा मौला हे इब्लीस रस्ते में मिलियो सो ॾाढो रोए पियो गोढ़ा पिया वहनसि सोचे तो अल्लाह परचाए ॾे रब फरमाए तो मूसा यो कूड़ो इन जो रोण भी कूड़ो ए मूसा इन्हे ते मां कावड़ियो हुस हिकड़ी गाल जे करे जो मुझे खलीफे के न मञे मुझे आदम के न मञे हाणे मुखे तो मञे तो मुखे सजदो भी करे तो मुझी नमाज पढ़े तो मुखे अल्लाह भी मञे तो मुझो फरमा बरदार बाए गाल टक्कर थियो इन्हे ता जो हिन आदम के सजदो न कयो बस चवीस आदम जे कब्र ते सजदो करे मुझी माफी दस मु बख्शे छॾियोमांस चईसी हिकड़े का 100 सजदा कंदो रोए तो वेठो हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो ॾिठई त अञा ताईं बीठो तो रोए शैतानी माण्हुनि खे रोण भी घणो ईंदो अथव समझो था अञा ताईं रोए बीठो हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाए त तुंहिंजो कम थी वियो अल्लाह परची पियो आहे चईसि कीअं भला ॿुधा कीअं रब परतो आहे अल्लाह फरमायो आहे त मुंहिंजे आदम जी कब्र ते वञी सजदो करे मुंहिंजी माफ़ी दस वाह सही वाह शाबाश थई जंहिंखे जेरे न मञुमि सोरी मुंहिं सजदो कंदो सास जंहिंखे जेरे सजदो न कयो में मुंहिं वरी कीअं सजदो कंदो सास पुट शैतान जा चेला शैतान जा पैरोकार अॼु ताईं बि जे चवीन न हल त कलंदर जे दरबार ते हलूं हल असां हिननि खे जेरनि खे कोन मञूं वरी मोहन ते वेंदासीं चवनि था नथा चवनि बस इहो ई शैतान जे फिरे भई धोखे में फाथल अथई हाँ हजरत आदम अलैहिस्सलाम के मलाइकन सभिनी सजदो कयो जिब्रील सजदो कयो असां सुन्नी जिब्रील वारे तरीके ते नबियन जी इज्जत ऐं अज़मत भी मञूं था वलियन जे शान ऐं मान के भी चओ सल्लल्लाहु अलैहि